जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पुरुषोत्तम जो महीनो, कार्तिक जो महीनो या वरी माघ जो महीनो या को चातुर्मास जो महीनो जंहिंजी बि असां कथा रखंदा आहियूं त उन खां पोइ भोग लॻाईंदा आहियूं ऐं भोग ते असां जेको आहे रुमाल बि चाढ़ींदा आहियूं। ऐं रुमाल जो अॼु मां तव्हांखे भॼन ॿुधाइण वारी आहियां। ॾाढो सुंदर ऐं सुहिणो सिंधीअ जो भॼन आहे। रेशमी रुमाल गुरनि ते चाढ़ियूं ता, रखज परदा पोश सभई पुकारियूं था। रेशमी रुमाल गुरनि ते चाढ़ियूं था, रखजे परदा पोश सभई पुकारियूं था। गुलनि फुलनि सां अॼु गुरुअ खे सिंगारियूं था, वॼन घिंट घड़ियाल आरती उतारियूं था। रेशमी रुमाल गुरनि ते चाढ़ियूं था, रखजे परदा पोश सभई पुकारियूं था। गुरु नानक आहे आयो, तव्हां भाग भला करे भायो। गुरु नानक आहे आयो, तव्हां भाग भला करे भायो। कंदो सतगुर लायो सजायो, तव्हां सिक सां सिर के निवायो। भाग भला बायूं ता, रखजे परदा पोश सभई पुकारियूं था। रेशमी रुमाल गुरुअ ते चाढ़ियूं था, रखजे परदा पोश सभई पुकारियूं था। अचो लोलियूं लाॾा ॻायूं, असीं भागन वारा आहियूं। अचो लोलियूं लाॾा ॻायूं, असीं भागन वारा आहियूं। अहिड़ा थोड़ा गुरनि जा लायूं, ॾियूं सभिनी खे वाधायूं। भाग भला बायूं ता, रखजे परदा पोश सभई पुकारियूं था। रेशमी रुमाल गुरनि ते चाढ़ियूं था, रखजे परदा पोश सभई पुकारियूं था। मुंहिंजी सतगुर आश पुॼाई, थींदी घर में कमी न काई। मुंहिंजी सतगुर आश पुॼाई, थींदी घर में कमी न काई। कंदो साईं पाण सणाई, आहे बाबल जी त भलाई। कंदो कमी न घर में काई, आहे बाबल जी त भला। राम दयाल ॻाइनि था, रखजे परदा पोश सभई पुकारियूं था। रेशमी रुमाल गुरुअ ते चाढ़ियूं था, रखजे परदा सभई पुकारियूं था। गुलनि फुलनि सां अॼु गुरुअ खे सिंगारियूं था, वॼन घिंट घड़ियाल आरती उतारियूं था। रेशमी रुमाल गुरनि ते चाढ़ियूं था, रखजे परदा पोश सभई पुकारियूं था। रेशमी रुमाल गुरनि ते चाढ़ियूं था, रखजे परदा पोश सभई पुकारियूं था।